बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तकीम। इंसान जी फितरत बेअजीब आहे। वो हमेशा ख़्यालनि में, सोचुनि में या पंहिंजे एहसासनि में एॾो मोह रहंदो आहे, एॾो गुम रहंदो आहे जो हुन खां दुनिया विसरी वेंदी आहे। तव्हांखे ख़बर आहे सभ खां वज़नाइती शइ कहिड़ी आहे? उहा आहे असांजा ख़्याल, असांजी सोच या असांजा नज़रिया जेके असां पाण सां गॾु हमेशह रखंदा आहियूं। तव्हां कंहिं माण्हूअ खे ॻरो पथर खणायो, हू जबल ते चढ़ण जी कोशिशि करे, पर उन खां वधीक हुन जे ज़हन में तव्हां को वहम, का सोच या को अहिड़ी ॻाल्हि रखी छॾियो जेका हुन जी निंड फिटाए छॾे, उहा उन खां वधीक ख़तरनाक आहे। सभ खां ख़तरनाक शइ जॾहिं असां कंहिंजे ज़हन में, कंहिंजी सोच में ज़हर भरींदा आहियूं, कंहिं ॿिए माण्हूअ जे लाइ या कंहिं अहिड़े दोस्त जे लाइ जिन जी पाण में दोस्ती हूंदी आहे, पाण में हमदर्दी हूंदी आहे। दुनिया में इहो बि ॾिठो वियो आहे त असां जेके सुवाल पुछंदा आहियूं उहे ॼाणण लाइ न, पर अॻे खे परखण लाइ पुछंदा आहियूं, सोचण लाइ पुछंदा आहियूं, या इहो ॾिसण लाइ पुछंदा आहियूं त हू केतिरो होशियारु आहे, केतिरो ज़हीन आहे, या हू केतिरो अकुलमंद आहे। ईअं हिकु भेरे हिकु बुज़ुर्ग शख़्स वेठो थियो त उन वटि हिकिड़ो माण्हू आयो जेको उन खां सुवाल पुछणो हुयुसि, को मसइलो पुछणो हुयुसि, या हुन खां का ॻाल्हि मालूम करणी हुयसि। हू जीअं ई अंदरि आयो त उन बुज़ुर्ग शख़्स हुनखे सम्झी वियो ऐं हुनखे चई त हिते वेह। हू वेठो त हुन चयो, साईं मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे, चई थोरो सब्र कर। हुन हथ जे इशारे सां हुनखे सब्र करण जो इशारो कयो। त बि हू अञा बुज़ुर्ग शख़्स उथे पियो त हुन चयो, साईं थोरो सुवालु आहे, मूंखे तकड़ आहे। त हुन बुज़ुर्ग शख़्स चयसि, थोरो सब्र कर, मां तुंहिंजा समूरा सुवाल ॿुधां थो, तुंहिंजो मसइलो हल कयां थो। उन समझदारीअ सां बुज़ुर्ग शख़्स हुनखे विहारियो, पर हुन ॾिठो पए त हुन में अंदर में उणतुन हुई, अंदर में हुन में सोच हुई, हुन में अंदर में अहसास हुया, या अहिड़ियूं के ॻाल्हियूं हुयूं जेके हुनखे अंदर में विलोड़ पैदा करे रहियूं। जीअं भिटाई साईं जो शेर आहे न, माटीअ मंझि मही जीअं फिरंदी आहे, अहिड़े ई नमूने सां हुन जे अंदर में के ख़्याल फिरनि पिया। जीअं कपर थो कुन करे माटीअ मंझि मही, उहा ई कैफ़ियत आई हुनजी। हू ख़्यालनि में गुम हुयो। त उहो बुज़ुर्ग शख़्स वियो, हुन किटली खई, काणो हुन पाणी गरम करणु लॻो ऐं उन में चांहि करणु लॻो। हू चांहि बि करे रहियो ऐं हुन शख़्स खे ॾिसी रहियो त हू छा थो करे, छा सोचे रहियो आहे, छा महसूसु करे रहियो आहे। हुन ॾिठो त हुनजे चहिरे जा तासुरात फिरियल हुया। हुनजे चहिरे ते अजीब भावनाऊं हुयूं, टेंशन हुयो, उलझन हुई। त उहो बुज़ुर्ग शख़्स मुस्कुराइण लॻो ऐं मुस्कुराए चांहि खणी आयो। चांहि खणी अचे हुनजे भरिसां रखियईं अचे त हुन खां पुछियईं त हाणे हवालु ॾे त तोखे कहिड़ा सुवाल पुछणा आहिनि। त हू सुवाल पुछे पियो त हुन बुज़ुर्ग शख़्स उहो कप या कोप रखियो, उन में हू पाणी या चांहि जेका हुई उहा उन में लाहिण लॻो। बुज़ुर्ग शख़्स हुन ॾांहुं ॾिसी रहियो ऐं चांहि बि हुन में लाहे रहियो। चांहि जॾहिं कप मुकमल तौर ते भरिजी वियो त चांहि ॿाहिरि कपर मां लबरेज़ थी वहण लॻी, त हेठि फर्श विञाइजणु लॻो। त हुन रड़ कई, चई साईं हे छा था कयो, हे छा था कयो, सॼो फर्श विञाइजी वियो आहे। त बुज़ुर्ग शख़्स चयसि त तूं पंहिंजे ख़्यालनि में, सोचुनि में, वहमनि में एॾो वकोड़ियल आहीं जो तूं ज़िंदगी गुज़ारणी तोखां विसरी वई आहे। तोखे इहो विसरी वियो आहे त ख़ुशि कीअं रहिजे, तोखे इहो विसरी वियो आहे त मूंखे छा करणु घुरिजे, तोखां इहो विसरी वियो आहे त तूं किथे आहीं ऐं छा करणु चाहीं थो पियो। उहो शख़्स चुप करे वियो। ईअं तव्हांजी ज़िंदगी बि उलझनुनि सां भरी पई आहे। मां आमतौर ते चवंदो आहियां त जेका ॻाल्हि कल्ह थी उहा ॿिए ॾींहं ते छुटी। जेकॾहिं तव्हां उन गिंद खे, किचिरे खे पाण सां गॾु खणी हलंदव, तव्हां सुकून सां कीअं रहंदव? सुकून सां रहण जे लाइ पंहिंजो पाण खे माफ़ु करणु सिखो। जेकॾहिं का ग़लती थी आहे, गुनाह थी वियो आहे, माफ़ी वठी अॻिते वधंदा हलंदा हलो त तव्हांजी ज़िंदगी बि बहितरीनु गुज़रंदी। न त ईअं वठ वठां ऐं कम जी घणाई, उलझन, टेंशन ऐं फ़िकिर तव्हांजे वजूद खे ईअं खाईंदो जीअं लोह खे उॾही खाई वेंदी आहे, या तव्हांजे वजूद खे ईअं खाई वेंदो जीअं वणनि खे ख़िज़ां जी मौसम खाई वेंदी आहे, या तव्हांजे वजूद खे ईअं खाई वेंदो जीअं सहरा पाणीअ जी बूंदुनि खे या बारिश खे खाई वेंदी आहे, गिरकाए वेंदी आहे। तव्हांजो वजूद ईअं ख़तमु थी वेंदो जीअं
का शइ भुरंदी वञे ऐं आस्ते आस्ते ढहंदी वञे, या तव्हांजो वजूद बि ईअं ई ख़तमु थी वेंदो जीअं वारीअ जो बुक खणिजे ऐं उन मां वारीअ जा दाणा दाणा हेठि किरंदा अचनि। तव्हांजो वजूद बि ईअं ई ख़तमु थी वेंदो जीअं पाणी कंहिं शइ में खणिजे ऐं टेपो टेपो करे उहो हेठि किरंदो वञे। ज़िंदगी बि उन पाणीअ जे टेपे वांगुरु टिड़िप टिड़िप कंदी पल पल गुज़रंदो रहे थो, ऐं जीअं घड़ियाल जी टिक टिक थींदी आहे ईअं ई तव्हांजी ज़िंदगी आस्ते आस्ते ख़तमु थियणु लॻंदी। पाण ते ध्यानु ॾियो, पाण खे माफ़ु करणु सिखो, पाण सां प्यारु करणु सिखो। अल्लाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।